थर में बंद पयल आरो प्लांटन बाबत रोज़ानी अवामी आवाज़ में छपियल ख़बर ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज थरपारकर नोटिस वरितो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज थरपारकर मुश्ताक अहमद कलवड़ अवामी आवाज़ में आरो प्लांट बंद हुजण बाबत लगल ख़बर जो नोटिस वठंदे बंद पयल आरो प्लांटन के फाल बणाए माण्हुनि खे पीअण जे पाणीअ जी फराहमी यकीनी बणाइण लाइ चीफ सेक्रेटरी खे लेटर लिखियो वियो आहे। लेटर में सेशन जज थरपारकर मुश्ताक अहमद कलवड़ ॼाणायो आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बंद पयल आरो प्लांटन खे फाल बणाइण लाइ सेक्रेटरी पब्लिक इंजीनियरिंग खाते ऐं ज़िले इंतज़ामिया थरपारकर खे उपाउ वठण लाइ हिदायत कई वई आहे, पर बंद पयल आरो प्लांटन खे फाल बणाइण वारो मसइलो अञा ताईं हल न थी सघियो आहे। ऐं इहो पिणु ॼाणायो वियो आहे त मौजूदा कोरोना वायरस सबबि लॉकडाउन वारी सूरतहाल ऐं रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में बि बंद पयल आरो प्लांटन सबबि माण्हू पीअण जे पाणी वारे मसइले खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज थरपारकर पारां चीफ सेक्रेटरी सिंध खे लेटर लिखंदे लाॻापियल खाते खे इन संजीदा मसइले खे हल करण लाइ चयो वियो आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk